पुट ॻाल्हाई छो नथी। अलाह कंदो जल्द को मसीहा मिली वेंदो ऐं तूं पहिरियां जीअं सिहतमंद थी वेंदी। तुंहिंजी इहा हालत ॾिसी मुंहिंजो जी झुरी थो पवे। ही लफ़्ज़ आहिनि सिंधड़ी जी उन बीमार नारी जे पीउ जा जेका जवानी में ॾुख ऐं बीमारियुनि जो समुंड झागे रही आहे। ॾुख, दर्द, अज़ियतूं ऐं परेशानियूं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं थियनि थियूं, पर औलाद जो ॾुख ऐं अज़ियत इंसान खे झोरे विझे थी। सिंधड़ी भरिसां फुलडू जे बाग में रहंदड़ मज़दूर सादिक लुंड जी 25 वरनि जी न्याणी रुखसाना लुंड टीबी जी मर्ज़ में मुब्तला थी वई आहे। किराए जा भी पैसा ना आहिनि, खाइण जी भी कुछ ना आहे, त हिकु टाइम खाइनि था त ॿ टाइम ॾिसनि था। एहसासनि ऐं जज़्बनि खां अणवाक़िफ़ संदसि मुड़ुसु खेसि बीमारी में सहारो ॾियण बदिरां मासूम पुटु सुधो तलाक ॾेई घरां कढी छॾियो आहे। तक़रीबन 1.5 साल का वठी इन छोकरी इहा हालत है, केर पुछण वारो कोन्हे, न गवर्नमेंट, न सियासी, न समाजी, न को भी इन जी मदद करण वारो कोन्हे। मुंहिंजी इहा पुरज़ोर सिंध हुकूमत खां ऐं सरहदी वारनि खां ऐं मीडिया जे थ्रू इन खां इहा अपील है त हिन ग़रीब मिसकिननि जी मदद कई वञे, न्याणी जी ज़िंदगी ऐं नंढे बचनि खे बचायो वञे। रुखसाना जे पीउ वटि इलाज जा पैसा न हुजण जे करे संदसि बीमारी वधंदे वधंदे वण थी वई ऐं रुखसाना हलण फिरण खां लाचार बणिजी वई। हाणे रुखसाना वटि एतिरो सत बि नाहे रहियो जो हू घुमी फिरी सघे या रुगो पंहिंजे चेहरे तां मखियूं हटाए सघे, न हू वरी ॻाल्हाइण जे क़ाबिल रही आहे। आउं ग़रीब मिसकिन आहियां, मां आहियां, मूंखे जेका पुॼे थी कयां थी। को ग़रीब आहियां, मदद कंदा त महिरबानी अथनि, सरकारी इलाज ते हलां पई, थोरो घणो फ़ाइदो थिए थो, केॾीमहिल थिए थो केॾीमहिल कोन थो थिए। सभु मजबूर आहियूं, मदद जी ज़रूरत आहे, ग़रीबनि खे मदद ॾिन त महिरबानी अथनि। जॾहिं संदसि दर्द कहाणी टाइम न्यूज़ ते नशर थी त DC मीरपुर ख़ासि सलामत मेमण नोटिस वठंदे DHO मीरपुर ख़ासि AC सिंधड़ी ऐं मुख़्तियारकार सिंधड़ी खे हिदायत कई जॾहिं एम्बुलेंस वसीले रुखसाना खे सिविल अस्पताल मीरपुर ख़ासि जे TB वार्ड मुंतक़िल कयो। असां ग़रीब मिसकिन पीउ जी कमाई आहे कोन, आउं मां मड़ी, पीउ मड़ो वीचारो, भाउ हिकिड़ो जॾो हिकिड़ो वीचारो वियो मज़ूर ते, जॾहिं वरे उहो हाणे उहो खायूं पीऊं, नंढड़ी जो इलाज करायूं कुझु। वीचारी बीमार आहे, ठीक न थी रहे, हाणे असांजो ख़र्चो कोन्हे एतिरो जेतिरो ग़रीब पुॼे थो, मदद करे ख़ुदा खणी। रुखसाना जे पीउ सादिक लुंड जो चवणु आहे इलाज त सरकार कराईंदी, पर खाद खुराक लाइ सरहदी वारा ऐं सरकार मदद करे ऐं रुखसाना जे मासूम पुट खे यतीम थियण खां बचायो वञे।